अस्सलामुअलैकुम याली मदद संगत उम्मीद है अवां सब खैरियत सां हूंदो खुश हूंदो अवां जो पंहिंजो सजाद मखणी मां आहियां तव्हांजो पंहिंजो नदीम रज़ा पोपट खान। काफ़ी दोस्त चवंदा हूंदा सजाद मखणी ऐं पोपट खान ॿई गुम आहिनि टिकटॉक तां पर न टिकटॉक हाली थी वियो आहे बंदि वॾी महिनत कंदा आहियूं वॾी कोशिशि कंदा आहियूं ऐं जेको वीडियो तयारु कंदा आहियूं उन वीडियो जी जेकी कहाणी हूंदी आहे उहा सोचे अहिड़ी सुठी तयारु कंदा आहियूं जीअं संगत खे वीडियो ठाहे ॾेखारियूं ऐं संगत ख़ुशि थी वञे सो उन हिसाब सां एॾी महिनत आहे ऐं जेको हाणे विडिया सही नथा हलनि टिकटॉक बंदि आहे बैंड लॻो पिया सो असां तॾहिं विडिया हली नथा रखूं बाक़ी न सोच ख़तमु थी आहे न असां ख़तमु थिया आहियूं न असां थकिया पिया आहियूं ऐं न संगत असांजी ख़तमु थी आहे बेक़रारी सां असांखे ॾिसंदी आहे संगत असांजी असां टिकटॉक ते थोरो इन करे हटी विया आहियूं जो टिकटॉक बैंड थी वियो आहे VPN ते हले थो VPN जो न आहे मज़ो जीअं टिकटॉक पाण एलिजिबल हलंदो हुयो त उन हिसाब सां असांखे मज़ो ॾींदो हुयो हाणे असां यूट्यूब ते कमु कयूं था सजाद मखणी यूट्यूब चैनल ते तव्हांखे 3 ॾींहं वीडियो असांजो मिलंदो फनी वीडियो हूंदो अवां सजणनि खे दोस्तनि खे संगत वारनि खे ख़ुशि करण लाइ असां उते कमु कयूं पिया ऐं हिन यूट्यूब चैनल जे डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल आहे तव्हां जेको आहे हिन ते क्लिक करे तव्हां उहो चैनल विज़िट करे सघो था सजाद मखणी यूट्यूब चैनल ऐं हीउ चैनल आहे पोपट खान ही भी मुझे दोस्त जो चैनल आहे मुंहिंजो चैनल आहे इते बि फ़र्क़ु अलाह न ॼाणाईंदो असांखे ऐं इते बि असां इनशाला कोशिशि कयूं पिया इते बि हिकिड़ो अहिड़ो मवाद खणी अचूं हिकिड़ियूं वीडियो खणी अचूं जेको संगत खे ॾेखारियूं संगत ख़ुशि थी वञे इनशाला हिन पोपट खान यूट्यूब चैनल ते बि वीडिया खणी ईंदा असां टिकटॉक ते 2 वीडिया मोकिलींदा हुआसीं मुंहिंजी आईडी ते ऐं सजा जी आईडी ते फ़र्क़ु न आहे हिकु आईडियूं इन करे असांजा चैनल बि 2 आहिनि जीअं तव्हां ताईं 2 वीडिया पहुचनि जेको हिकु पोपट खान चैनल ते हिकिड़ो सजाद मखणी ते जीअं असांजी संगत 2 वीडिया ॾिसे इंशाल्लाह हाणे को शेर ॿुधूं असां पंहिंजे पहिरीं प्यारे दोस्त नदीम रज़ा उर्फ पोपट खान खां मज़ा इहा शेर ॿुधायां मज़ा ई आहे हुजे न साईं हा न माना मज़ा इहा शेर हुजे पोइ ॿुधा पेट डिंगे पटके डिंगे पैंदे 5 छले वन यो शेर क्या है शेर है भाई यो ज्वारे ते कजम जे जुआ खेदन न हाउ वाला जे माले ये जुआ वाला इन को रोब होंदा है माना उहा गाल अच्छा थी वने समझ नहीं है पेट डिंगे पटके डिंगे पैंदे 5 छले आकड़ साकड़ नाल घुमिया गांडू कर गले पेशींदे जो घर वाला है जरा सिजलाए वेंदे घर वाला होंदे पेशींदे जो घर वाला है अगु पुछ तू क्या खटाई ओ वर्दी बात न वल्ले हरा होंदे ने ओ पेशींदे जो घर वाला है अगु पुछ तू क्या खटाई ओ वर्दी बात न वल्ले जाल जोरावर पकड़ डाड़ी किनु खूब मारने खले बारे वाह बल्ले जाल मने कुटे सु खूब मारने खले मिंता कर मां छुड़ाया वाला भी मां को राम पोंदा है बा अम्मा होती है ना मिंता कर मां छुड़ाया गोड़ा पे तो मले से बोला रोवे प्या सुना मानु किथु वन से घर वाली को ओ गोड़ा पे तो मले भला लांती ता कम ते देख सागे ठिकर ठोबर ठले मामा जो आ गया ना उहा किस बैठा मोकरा मले इंशाल्लाह संगत ताके शेर वणियो हूंदो ऐं बस दुआ कयो तां जो साथ हुजे तां जी सपोर्ट हुजे हिन चैनल ते भी वीडियो खणी ईंदासीं ऐं सजाद मखणी यूट्यूब चैनल ते उते त आहिनि आहिनि 3 वीडियो आणींदा बिल्कुल ऐं संगत जे लाइ हिकिड़ो शेर आहे मुरकार माला जी इन संगत मथां घोरे छॾा वाह 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 मुरकार मालात जी हिन संगत मथां घोरे छॾा वस हले मुंहिंजो ऐं सजाद जो उन्हनि खे सोन में तोरे छॾियां असांजी संगत असां भली चांदी में न तुरऊं तव्हांखे सोन में तोड़ींदासीं हा छो त वस में हुजे वस में एतिरे ते इजाज़त वठूं था खुदा हाफ़िज़ टिणी टी